हीअ कहाणी सुहिणी ऐं मेवाड़ जी आहे जेका सिंध पाकिस्तान जे हिक सिंध जे नंढड़े शहर शहजादपुर में रहंदा हुआ। 18वीं सदीअ में सिंध जे हिक नंढड़े शहर शहजादपुर में हिक सुहिणी औरत रहंदी हुई। सुहिणी हिकु हसीन ऐं नौजवान ऐं हिकु मालदार कुमार जी धीउ हुई। सुहिणीअ जे हुस्न ऐं सलाहियतुनि केतिरनि ई रांदीगरनि खे पंहिंजे तरफ़ मुतवजा कयो, पर हूअ हिकु पाड़ेसरी ॻोठ जे मेवाड़ सां प्यार में पइजी वई, जेको हिकु आजिज़ ऐं मींहुं चाढ़ींदड़ हो। उन्हनि जी मुख़्तलिफ़ समाजी हैसियत जे बावजूदि सुहिणी मेवाड़ जी मोहबत पखिड़िजी हुई। उहे गजे तरह दरिया जे किनारे सां मिलंदा हुआ, जिते मेवाड़ पंहिंजी बांसुरी वॼाईंदो हो ऐं जवाब में सुहिणी ॻाईंदी हुई। संदनि प्यार अफ़सानो बणिजी वियो ऐं माण्हू अक्सर करे सितारनि जे पार कयल आशिक़नि बाबति ॻाल्हाईंदा हुआ। तंहिं हूंदे बि उन्हनि जी ख़्वाहिश मुख़्तसिर रही। सुहिणीअ जे वालिदेन हिन जे शादी हिकु मालदार सौदागर सां कराई, जंहिं करे हू मेवाड़ खे छॾे वञण ते मजबूर थी वई। मेवाड़ संसार बणिजी वियो ऐं दरिया जे किनारे ते बांसुरी वॼाईंदे ॾींहं गुज़ारींदो रहियो, उमेद त सुहिणी खेसि ॿुधंदी। हिकु राति सुहिणी पंहिंजे मुड़ुस जे घर मां भॼी निकिती ऐं मेवाड़ सां मिलण लाइ दरिया ते पहुती ऐं मुड़ुस हिन खे ॾिसी वरितो। मुड़ुसु सॼो लका हिन जो ॾिसंदो रहियो। ॿिए ॾींहुं उन राति जॾहिं सुहिणी पंहिंजे घर मां निकिती त मुड़ुसु हिन जे हिकु कुंभर खां कचो घड़ो ठाराए रखियो त सुहिणी इहो घड़ो खणी ऐं दरिया ते वञणु लॻी। सुहिणी जॾहिं दरिया ते पहुती ऐं पंहिंजे कच्छ सां घड़ो लाहे ऐं तरणु लॻी, दरिया जे हुन किनारे वञणु लॻी त मेवाड़ बांसुरी वॼाईंदो रहियो ऐं हुनखे पुकारींदो रहियो ऐं सुहिणी ख़ुशीअ सां तरंदी तरंदी हुन किनारे वञणु लॻी ऐं दरिया जो पाणी वधणु लॻो ऐं सुहिणी विच दरिया ते पुॼणु लॻी ऐं मेहार लका ॾिसंदो रहियो ऐं बांसुरी वॼाईंदो रहियो। सुहिणी मेहार वटि पुॼण वारी हुई त हिन जो घड़ो भॼी पियो ऐं सुहिणी ॿुॾंदी रही। सुहिणी जॾहिं ॿुॾी त मेहार इहो ॾिठो ऐं मेहार बि हुन दरिया में टुपो ॾिनो। मेहार सोचियो त मां सुहिणीअ खे बचाईंदुसि, पर हुनखे इहा ख़बर न हुई त ॿई ॿुॾी मरी विया। ॿिए ॾींहुं सुबुह जो ॻोठाणनि खे सुहिणीअ जो लाश मिलियो, पर मेवाड़ जो लाश न मिलियो। माण्हुनि जो ख़्यालु हो त संदसि मोहबत एतिरी त मज़बूत हुई जो हू मौत में ॿीहर गॾु थी विया ऐं संदसि रूह दरिया जे किनारे ते घुमंदा रहिया ऐं हिक ॿिए खे ॻोल्हींदा रहिया ऐं हुन जी मज़ार अॼु बि शहजादपुर में मौजूदु आहे।